अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير فقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما मुझे मोहब्बत साम मुझे मुसलमान भाइयों को शरीक अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी अल्हम्दुलिल्लाह अजनी जुमातुल मुबारक रजबुल मुरज्जम 1447 हिजरी ऐं 10 जनवरी 2025 ईस्वी तव्हां ऐं असां पंहिंजे रब खे राज़ी करण जी नियत सां हज़रत साईं मोहम्मद उसामा साहब हाली जी जे हुकूम ते गॾु थिया आहियूं दुआ है अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजो अचण क़बूल फरमाए ऐं क़यामत जे ॾींहुं छुटकारे ऐं निजात जो सबब बणाइण फरमाए अल्हम्दुलिल्लाह हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब जन तकरीर करण फरमाई ऐं मोहतरम शेर अली मोहतरम अब्दुल मालिक साहब ने नातो पढ़ियो अल्लाह जी तारीफ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ बयान कर फरमाई अल्लाह पाक कबूल कर फरमाए वक्त मुख्तसर है मां भी अल्लाह को दुआ घुरा तो जेका आयत तिलावत कई है रब साईं जे माना मतलब जे सही समझण जे रब साईं तौफीक अता फरमाए समझण का बाद में अल्लाह रब्बुल इज्जत के तवा के जमी मुसलमानन के अमल करण की तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला पाक ज़ात है हुआ ने सेव करायो पांजे बाने के लैलम मिनल मस्जिदिल हराम रात जे कुछ हिस्से में मस्जिद हराम का इलल मस्जिदिल अक़सा मस्जिद अक़सा ताईं अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना उहे जेके बरकत रखियो से असां चौधारी उन्हीअ जे चांद ॾेखारियो असां उन पैगंबर खे पंहिंजो निशान इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक उहो अल्लाह
ॿुधंदड़ बि आहे, ॼाणींदड़ बि आहे। अरबन में इहो रवाज हो त जेका अजीब शइ पंहिंजो बयानु कंदा हुआ उन्हनि सुभान जो लफ़्ज़ बयानु कंदा हुआ। त मेराज जो वाक़ियो बि अकुल तस्लीम न कंदो। इन जे लाइ अल्लाह तबारक व तआला मेराज जे वाक़िए खां पहिरियों सुभान जो लफ़्ज़ ज़िक्र करणु फरमायो त इहो कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। अल्लाह ज़ात पाक आहे जंहिं पंहिंजे बाने खे इहो सेर करणु फरमायो। हर पैगंबर के नबी की अल्लाह तबारक व तआला जो कुर्ब ज़मीन ते हासिल थियो आहे। आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अर्श मुअल्ला ते कुर्ब हासिल करणु फरमायो। मेराज 12 हिजरी जे अंदर नबूवत जे 12 साल मेराज थियो आहे। हिजरत खां 1 साल अॻु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जो ऐलान मक्के पाक में करणु फरमायो। पया त मक्के जा काफ़िर अमीन ऐं सादिक सचो ऐं पंहिंजूं अमानतूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि रखंदा हुआ। पर जॾहिं 40 साल गुज़रिया पहिरें ॾींहं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबूवत जो ऐलान करणु फरमायो त उहे सचो सम्झंदड़ नऊज़ बिल्लाह कूड़ो चवण लॻा। तकलीफ़ूं ॾिनऊं। मक्के पाक वारनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़दुर न कयो। 12 साल अहिड़ी ज़िंदगी गुज़री जो ॾुखनि मथां ॾुख, सदमनि मथां सदमा। अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम खे बुलंद ज़ाहिर करण जे लाइ आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज कराइण फरमायो त मक्के वारनि खे ख़बर पवे जंहिं मोहम्मद जो क़दुर तव्हां न कयो आहे। अल्लाह तबारक व तआला उन जो क़दुर एतिरो करणु फरमायो जो 7 आसमाननि खां मथे अर्श मुअल्ला ताईं पंहिंजे हबीब खे घुराइणु फरमायो। रिवायत के अंदर अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आरामी हा। एक रिवायत आहे उम्मानी रज़ियल्लाहु ताला अन्हा जे घर में, ॿी रिवायत आहे हतीम जे अंदर जेको काबतुल्लाह शरीफ जे भरिसां जगह हिकिड़ी सजल आहे। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या रब साईं खे कीअं जगायां। मुख्तलिफ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत आहे त जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह पाक हुकुम करणु फरमायो कि जिब्राइल मुंहिंजे प्यारे खे महबूब खे पंहिंजे मुंहं जा गल हण, गिटा हण, तां त थधाण महसूस करे निंड मां जागी पड़ो। इहो आहे असांजे पैगंबर जो शान जो नूरी मखलूक जो सरदार आहे हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम। पर जॾहिं आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अचे थो, अल्लाह जो हुकुम इहो थो थिए त पंहिंजा गल आखिरी पैगंबर जे कदमनि ते इहो शान ऐं मान आहे असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाॻिया पुछा कयूं जिब्राइल ॿी ख़बर कहिड़ी रात आहे। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या रसूलुल्लाह बस मिसाल जी रात आहे। अल्लाह जो हुकुम थियो आहे अवां जो अॼु सफ़र वॾो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो मां वुज़ू कयो, रकात नफ़िल पढ़ियूं, ॿार आयमि त बोराक हो। हुन जे लाइ जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही बोराक आहे, हिन ते सवारी करणी आहे।
जने बोराक जे वेझो आयासीं बोराक खुशीअ मां टपजण लॻो। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम बोराक खे चयो बोराक सब्र कर, अॼु तुंहिंजे मथां उहा हस्ती सवार थींदी वरी क़यामत ताईं तुंहिंजे मथां अहिड़ो सवार न थींदो। समूरनि इंसाननि नबियनि जो जेका बि मखलूक आहे समूरे मखलूक जो सरदार आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ते सवार थींदो। रिवायत जे अंदर अचे थो इहे लफ़्ज़ ॿुधी करे बोराक पघर में टिमी पियो, यानी बोराक बि अकुलमंद हो, ख़ुशीअ जे करे डप ॾेई रहियो हो। पोइ जॾहिं सवार थिया उनजी रफ़्तार एॾी हुई जो जाते उनजी नज़र पवे पई उन जाइ ते पंहिंजो कदम रखी पियो। एॾी रफ़्तार वारो अल्लाह पाक बोराक मेराज वारी रात असांजे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता करण फरमाए। मेराज जे वाक़े मां इहा बि शइ साबित आहे हर जाइ ते हाज़िर नाज़िर सिर्फ़ अल्लाह पाक जी ज़ात आहे। जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद अक्सा में हुजनि हा त पोइ घुराइण जी ज़रूरत कोन हुई। जेकॾहिं मके पाक में हुया तो मस्जिद अक्सा में भी होया, आसमानन ते भी होया, तो पोइ इहो सफ़र छाजो कराए वियो। इन मां मालूम थियो त हर जाइ ते हाज़िर नाज़िर सिर्फ़ अल्लाह पाक जी ज़ात आहे। खोड़ माण्हू भुलियल आहिनि जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर जाइ ते हाज़िर नाज़िर सम्झंदा आहिनि। इहा अल्लाह पाक जी ज़ात आहे, जाते भी असां आहियूं असांखे ॾिसे थो। वह माकुम ऐनमा कुंतुम, अल्लाह पाक फरमायो जाते भी आयो त मां तव्हां सां गॾु आहियां। रब ॾिसे भी अथो गॾु भी आहे। इहा वस्फ़ रब साईं में आहिनि, ॿी काई मख़लूक में न आहिनि। पाण फरमाया कुछ वक्त हलियासीं जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त साईं लहो बरकातो नफ़िल पढ़ो। जॾहिं नफ़िल पढ़ियो पुछा कई जिब्राइल ख़बर ॾे कहिड़ी जॻह आहे। फरमायो त ही अवां जी हिजरत जी जगह आहे, अन करीब तव्हां हिजरत करे मदीने पाक ॾे ईंदो। उन वक्त में नालो यसरब हो। वरी सवार थियासीं, वरी अॻिते हलियासीं, वरी जिब्राइल चयो त साईं लहो नफ़िल पढ़ण फरमायो। नफ़िल पढ़ियोसीं, पुछा कईसीं कहिड़ी जगह आहे, जे बैतुल्लाहम आहे जाते हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॼाओ। इन मां भी मालूम थिए थो जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इल्म ग़ैब जो हुजे हा त पोइ पुछा न कंदा हा। तव्हां असांखे इस्ताब जी ख़बर आहे त ही ठेड़ी आहे, खैरपुर आहे, काज़ीपुर आहे, त पोइ पुछा कंहिंखां बि न कंदा आहियूं, बसि उते हली बीहंदा आहियूं। इन मां मालूम थिए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इल्म ग़ैब जो कोन हो, उनजे करे जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा पिया करणु फरमाइनि। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुकुम सां ॿुधाईंदो। इहो शेर कुरान पाक के अंदर मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं रब साईं ज़िक्र करणु फरमायो। इन में ॿियूं कुछ जगह हुयूं जाते नफ़िल पढ़ाया विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद अक्सा में समूरा नबी अल्लाह पाक उन्हनि खे हुकुम कयो। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे हुकुम कयो त इन जाइ ते जगह मस्जिद अक्सा में हाज़िर थियो। कोई मिसाली सिर्फ़ वस्फ़ूं नबियन जो रूह जे अंदर जमा थिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह नमाज़ पढ़ण फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समूरनि नबियन खे नमाज़ पढ़ण फरमाई। त असांजो पैगंबर नबियन जो भी नबी आहे, इमामन जो भी इमाम आहे, समूरनि पैगंबरनि जा इमाम ऐं सय्यदुल मुरसलीन आहिनि त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। सुभान अल्लाह। इस ताईं सफ़र बुराक ते थियो आहे। बुराक मर्द खां वतल आहे। मस्जिद अक्सा खां मथे चढ़ण थियो आहे, उरूज थियो आहे।
पोइ उन वक़्त जे माण्हुनि सुवाल कया त माण्हू 10 फुटनि ते ईअं सुवाल नथो थी सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 500 साल पंध जेको आसमान ताईं आहे त बग़ैर सीढ़ीअ जे कीअं करणु फरमायो। उन वक़्त जे आलिमनि उनखे जवाब ॾिना, पर हाणे उनजो जवाब आसान आहे। 100 मंज़िल 10 मंज़िल जॻहूं ठाहिनि थियूं, उन ते लिफ्ट रखी वञे थी, बटन जाते हटिजे थो उन जाइ ते उहा ॾाकण बीही रहे थी, सीढ़ी बीहजी वञे थी। इहा हिकिड़े इंसान जी ठहियल मशीनरी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत सां पंहिंजे महबूब खे मथे घुरायो त अल्लाह जे आलो कंहिं शइ जी देर कोन्हे। क़ुरान पाक फरमाए इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शयअन अन यक़ूल लहु कुन फयकून। जॾहिं अल्लाह इरादो कंदो आहे कंहिं शइ जो उनखे चवंदो आहे कुन थी त उहा शइ थी वेंदी आहे। अल्लाह जे हुकुम सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे रिफ़ाक़त सां सफ़र हले थो। ज़मीन ऐं आसमान जे विच ते कुझु गर्दिशूं आहिनि, काथे इलाइक़ो गरम आहे, काथे सर्द आहे। 2013 में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से उमरो नसीब कयो। हलंदे हलंदे जहाज वारनि चयो त इस्तिग़फ़ार घणो कयो, मौसम सही न आहे। वो जहाज एॾी स्पीड वारो तमामु आस्ते थी वियो जीअं असांजा रोड आहिनि, गाॾी झड़झड़ कंदी आहे, आवाज़ कंदी आहे, जहाज बि ॾकण लॻो। तो मथे में एॾियूं फिज़ाऊं आहिनि। पोइ एतिराज़ कंदड़नि एतिराज़ कयो त काथे थधि आहे, काथे सर्दी आहे, काथे गरमाश आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म मुबारक तमाम गरम, इन्हनि मां कीअं मथे क्रॉस करे। उन वक़्त जे आलिमनि मुख़्तलिफ़ जवाब ॾिना। हाणे साइंस इन में आसानी कई आहे। हिकिड़ी शइ आहे जो उनखे बटण हणिजे थो त उहा थधी करे थी, वरी ॿियो बटण आहे उहो गरमाश करे थो। साॻी एसी आहे, उन बटण हणिजे थो त थधाण आहे, वरी गरमाश जो बटण बि आहे। त जहिड़ी शइ हूंदी ओड़ी इस्तेमाल करे इंसान पंहिंजो फ़ाइदो हासिल करे सघे थो। अहिड़े नमूने सां इहा हिकु इंसान जी ठहियल आहे। पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे मथे घुराइणो फरमायो। अल्लाह जे आॾो देर कोन हुई, रब साईं हिफ़ाज़त करणु फरमाई। गर्मीअ खां सर्दीअ खां आसमान ताईं मंज़िल पूरी थी वई। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम दरवाज़ो खड़कायो। मलाइका दरवाज़े वारे पुछा कई मन दखल बाब, केरु आहे जेको दरवाज़ो खड़काए थो। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे हन जिब्राइल, मां जिब्राइल आहियां। व मन मअक, तुसां गॾु केरु आहे। ये आखिरी पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरहबा उन्हनि मलाइकनि खे। इन उलमा इकराम नुक़्तो कढियो आहे, मसइलो बयान कयो आहे त जेकॾहिं कोई माण्हू कंहिंखे सॼे दरवाज़े ते उहो पुछा करे त केरु आहे त उनखे नालो ॾसे त मां फलाणो आहियां, फलाणे जो पुटु आहियां। के माण्हू आदत हूंदी आहे जॾहिं उहो पुछा कंदो आहे केरु आहे त मां आहियां, मां आहियां। इहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कंहिं सहाबीअ सॾु कयो, पाण पुछा कयो त केरु, चई मां, मामा छा आहे, नालो ॾस। त इहे आदाब आहिनि। थोरा सां फोन ते ॻाल्हाईंदा आहियूं, अॻिलो पुछंदो आहे बाबा केरु, चए मां आहियां, नथो सुञाणे, फलाणो आहे। नालो थॾे ते ॾसिजे तां त अॻिले खे इत्मीनान हासिल थिए। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा सुन्नत आहे। अल्लाह पाक खे इहो तरीक़ो क़यामत ताईं हलाइणो हुयो, इन जे करे शरीयत में हुकुम आहे दरवाज़ो खड़काइजे या फोन ते ॻाल्हाइजे त माण्हू पंहिंजो नालो ॾसे। नाला मुश्तरक हुजनि त पंहिंजे पीउ जो नालो ॾसे, क़ौम ॾसे, ऐं अॻिले खे ॾसिजे त मासां फलाणो बि आहे, हिकु आहे, ॿ आहे, उनजो बि नालो लिखी रखजे। जीअं मलाइकनि पुछा कई, जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो। समूरनि आसमाननि तां सैर कंदे कंदे सरीफ़ुल अक़लाम ताईं इन्हनि में मलाइक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाकात नबियनि सां कराई वई।
हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे आदो कुछ बार वेठा हा जेके पढ़ाई रहा हा। एक रिवायत में मेराज वाली रात बयान कयो वियो आहे। बी रिवायत में ख्वाब जे वाक़े के बयान कयो वियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अलैहिस्सलाम का पुछा कई बूढ़ो केर आहे, ये बार केर आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम जे तवां जो अबू हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आहे ऐं बार उहे आहिनि जेके नंढाइप में फारिग थी न सघिया, अध में उन जी तालीम रहिजी वई दीनी। अल्लाह तबारक व तआला उन जो बंदोबस्त करण फरमायो आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे तकमील कराए उहा शइ पूरी कराईंदो आहे। जेके हाफ़िज़ सुवाल आदम रहिजी विया, आदम सुवाला अदब में जी वफ़ात थी वई, ये क़यामत जी ॾींहुं हाफ़िज़न आलिमन सां अल्लाह पाक उन्हनि खे उथारण फरमाईंदो, उन जी तकमील थींदी। तंहिंजे करे असां दीन सां शौक़ रखूं। मुंहिंजा मुस्लमान भाइरो पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पाक जी तालीम ॾियूं जेका ॿिन्ही जहान जे लाइ कार ख़ैर आहे, सवाब आहे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मरहबा चई, नबी सालिह पुत्र सालिह। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सलाम ॾिना त पंहिंजे उम्मत के सलाम ॾिना। वालेकुम सलाम समूरा चओ। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जा सलाम आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां सॼी उम्मत खे। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त पंहिंजे उम्मत खे चइजाए त जन्नत चिटो मैदान आहे, तंहिंजे करे पंहिंजा अमल करे उन जन्नत खे आबाद करे अचे। हदीस पाक में जी अचे तो जेको सुभान अल्लाह चवे तो उन जे लाइ हिकिड़ो वड़ थो लॻे। जेको पंजनि वक़्तनि में 12 रकातूं सुन्नत मुअक्किद पढ़े थो, 4 रकातूं ज़ोहर में, फर्ज़ खां अॻु में 2 रकातूं बाद में, सांझीअ जो 2 रकातूं फर्ज़ खां बाद में, इशा फर्ज़ खां बाद में 2 रकातूं सुन्नत, 2 रकातूं फजर जो जेको मुसलमान मर्द औरत ॾींहं में 12 रकातूं पाबंदीअ सां पढ़े थो। रिवायत जे अंदर अचे तो अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ बंगलो तैयार कराइण फरमाए थो जन्नत जे अंदर। अगर आलम सगुरे बयान कयो त जेको रोज़ानो पढ़ंदो रोज़ानो उन जे लाइ बंगलो जुदा जुदा तैयार थींदो। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइर उन सुन्नतुनि जी पाबंदी कनि, फर्ज़ बि पढ़ूं उन सां गॾु सुन्नतुनि जो बि ताक़ीद आहे। एॾो फ़ाइदो जो जन्नत में रोज़ बंगलो ठहे। असांजो हिते दुनिया में बंगलो कोठो नथा ठाराए सघूं, लखे रुपया ख़र्च आहे। जन्नत में अल्लाह पाक हिन आमाल जे करे बंगला तैयार कराइण फरमाए थो। तंहिंजे करे हिन सुन्नतुनि जी मुंहिंजा मुस्लमान भाइरो पाबंदी कयूं। जॾहिं फर्ज़ ते ईंदासीं तॾहिं इहे सुन्नतूं बि पढ़ियूं। अर्श मुअल्ला ते जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वया, जिब्राइल अलैहिस्सलाम अॻ में इजाज़त घुरी त साईं हाणे मां मथे हलंदुमि त मुंहिंजा पर सड़ी पवंदा। इन मां मालूम थियो त बशर जो शान नूर खां वधीक आहे। जिब्राइल अलैहिस्सलाम नूरी मखलूक जो सरदार आहे ऐं खाकी मखलूक जो सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। त नूरी मखलूक जो रंग थी वियो, बशरी मखलूक जो सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्श मुअल्ला ते रब सां मुलाक़ात थी। जॾहिं अर्श मुअल्ला ते हाज़िर थिए थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जुती लाइण जो इरादो करणु फरमायो। अल्लाह पाक त इन अलीमुम बिज़ाति सुदूर आहे। रब साईं फरमायो महबूब जुतीअ खे न लाइ, जुतीअ सुदो अर्श ते अचता त इन अर्श जो शान ऐं मान अञा वधे। मिशकात शरीफ जो शरफ आहे मिरकात, मौलाना साहब लिखियो आहे तशरीह जे अंदर हिन वक्त भी रोज़े अतार जे अंदर जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां मिट्टी मिलियल आहे, इन
इन मिट्टीअ जो शान अर्श मौला खां बि वधीक आहे। असांखे अल्लाह पाक अहिड़ो नबी अता करणु फरमायो आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरनि, ऐं इहो जन्नत जो टुकड़ो आहे। कई शायर पंहिंजे शेर जे अंदाज़ में चयो आहे, ए मदीना हर एक को तड़प करे तो असांखे अल्लाह तो जन्नत ॾे, पर तुंहिंजा भला भाग आहिनि जो अल्लाह सही जन्नत तो में रखी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मेंबर है मुझे रोज़े जे विच में जेको टुकड़ो आहे या जन्नत आहे। जेको मुझे रोज़े अदर जी ज़ियारत कंदो वजबत lahu शफाअत, मुझे मथा ज़रूरी आहे त मां क़यामत जे ॾींहुं उन जी शफाअत कयां। अर्श मौला जेको भी कलाम थियो, दोस्त वट वेंदो आहे, सुखड़ी खणी वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाके में खारक आहे, तो कंहिं भी ॿाहिरि खे ॾींदा आहियूं त अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि थींदो आहे। अल्लाह पाक वटि समूरा खज़ाना आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह इलाही में जेका सुखड़ी पेश कई, वो अल्लाह वटि हिकिड़ी शइ न आहे, उहा आहे आजिज़ी, इनकिसार। अल्लाह के वरी आजिज़ी मुंहिंजा मुस्लमान भाइरो एॾी वणंदी आहे जो जॾहिं माण्हू इहो सजदो कंदो आहे बारगाह इलाही में, रिवायत जे अंदर अचे थो रब साईं पंहिंजे रहमत जी झोल विछाइण फरमाईंदो आहे त मुंहिंजो मानो मुंहिंजे आॾो आजिज़ी करे थो, इनकिसारी करे थो, सभु शइ छॾे करे समूरे उज़्वे जान के मुंहिंजे आॾो निवाए थो। एज़ाज़ में अल्लाह पाक पंहिंजे रहमत जी झोल विछाइण फरमाईंदो आहे। ॿी रिवायत में अचे थो अल्लाह तबारक व तआला जे रहमत जे कदमनि ते इहो निमाज़ी ॼण ते सजदो करे रहियो आहे। तव्हां असां खां केॾो बि केरु कावड़ियल हूंदो, पर जेकॾहिं पेरनि ते हुन ते हथ रखंदासीं, वेही रहंदासीं त ज़रूर उहो माफ़ कंदो आहे। पर निमाज़ जी सूरत में जॾहिं निमाज़ी मर्द औरत अल्लाह खे सजदो कंदा, मुंहिंजा मुस्लमान भाइरो, अल्लाह पाक जे ॼण त रहमत जे कदमनि ते इंसान सजदो करे थो। अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो, ए महबूब जेकॾहिं तू घणी आजिज़ी आयो आहे त मां तोखे अॼो की रात में इबादत बि अहिड़ी तो ॾियां जंहिंमें आहे ई आजिज़ी। इहा निमाज़ तोहफ़े में मिली। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वापसीअ में मुलाकात थी, अर्ज़ कयईं या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ खां कहिड़ी शइ मिली तोहफ़े में? फरमाए निमाज़। घणा वक्त पचा वक्त जे मोटी वञो तव्हांजी उम्मत न पढ़ी सघंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापस वञनि था, 5 नमाज़ माफ़ थियनि थियूं। इहे 9 दफ़ा वापस थिया। उलमा किराम फरमायो आहे त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे कहिड़ो बार हुयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बार-बार वापस करायो। फरमायो त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह के अर्ज़ कयो, रब मूंखे पंहिंजी ज़ियारत कराए। अल्लाह पाक फरमाए तू मुंहिंजी ज़ियारत न करे सघंदे। वो सुईअ जे पाखोड़े जेतिरो नूर अल्लाह पाक तूर सीना जबल ते सटण फरमायो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम उहा तजली न सही सघियो, बेहोश थी करे गिरी पियो। वो जॾहिं होश में आयो चई क़ाल सुब्हानक, रब साईं तुंहिंजी ज़ात पाक आहे, मां तौबा ताइब थियां थो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल में इहा ख्वाहिश हुई त जेको महबूब रब जो दीदार करे अचे थो, उते कलाम करे अचे थो, उहो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेको मज़ो अचे पियो, इन जे करे बार-बार वापस कराए पियो। आख़िरी दफ़े 9 दफ़ो बि चए या मोहम्मद वापस वञो, तव्हांजी उम्मत न पढ़ंदी। असांजो तजर्बो थी चुको आहे बनी इसराइल में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूसा हाणे मूंखे हया थो अचे, रब साईं 50 मां 5 बचायूं, हाणे हिकु दफ़ो वञा त माना लेखो पूरो थी वञे। वो नमाज़ पढ़ंदड़ चवंदा आहिनि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेकर असांजो नबी चयो वञे हा त नमाज़ माफ़ थी वञे हा, छुटी पवे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापस न विया। या पंजा मां 5 वक्त नमाज बाकी थी। जने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की कुछ नज़ारा कराया वया जन्नत जा जहन्नम जा। दुरूद शरीफ पढ़िए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हिकड़ी कौम वटां गुज़र थियो जंहिंजे मथनि खे पुठियो वञे पियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा करणु फरमाए जिब्राइल ख़बर ॾे हे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिंजे मथनि खे पुठियो वञे थो। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ही उहे माण्हू आहिनि जेके आज़ान ईंदी ही नमाज़ न पढ़ंदा हुआ। वो मलाइको पत्थर खणे पियो तेसिताईं मथो सालिम थी वञे पियो। वरी उनखे कुटे पियो वरी मथो रेज़ा थी वञे पियो। इहा कार उन सां हमेशा हुई। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो 5 वक्त नमाज़ पढ़ो अल्लाह जे घरनि खे आबाद कयो। हज़रत साईं अहमदुल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी खिदमत में कंहिं ॻोठ जा माण्हू आया त साईं असांजे ॻोठ मां बीमारियूं बि नथियूं ख़तमु थियनि जहिड़ा बि ख़तमु नथा थियनि। साईं जन पुछा करणु फरमाई त तव्हांजे ॻोठ जूं मस्जिदियूं आबाद उहे माण्हू हेठि कदु करे वेही रहिया। साईं मस्जिदियूं गैर आबाद आहिनि। तो पाण फरमाए त मस्जिदनि खे आबाद कयो आज़ान ॾियो नमाज़ पढ़ो ॿारनि खे क़ुर पाक पढ़ायो। अल्लाह जी सॾु थींदो आज़ान ईंदी शैतान भॼी वेंदो। हदीस पाक जे अंदर अचे थो जॾहिं आज़ान शुरू थींदी आहे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर शैतान वठी भॼंदो आहे तां त हुन खां टिट बि निकिरी थो वञे। हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि त मुंहिंजा मुस्लमान भाइरो आज़ान ॾियण जे करे अल्लाह जे नाले वठण जे करे शैतान बि भॼी थो वञे। तंहिंजे करे मस्जिदनि खे आबाद कयूं पाण बि नमाज़ पढ़ूं पंहिंजे अयाल खे बि नमाज़ जो पाबंद बनायूं। न त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा सज़ा बेनमाज़ी जी मेराज वारी राति अल्लाह पाक ॾेखारियो फरमायो। पाण फरमायूं ॿी क़ौम वटां गुज़र थियो जंहिंजे आॾो भलो गोश्त बि पियो ऐं हराम गोश्त बि पियो हो। हलाल गोश्त खे छॾे करे हराम गोश्त खाई रहिया हुआ। मां जिब्राइल खां पुछा कई जिब्राइल ख़बर ॾे कहिड़ा माण्हू आहिनि जो हलाल गोश्त खे छॾे करे हराम खाई रहिया आहिनि। जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो साईं उहे माण्हू आहिनि जेके हराम खोरी कंदा हुआ पंहिंजे नेकाह वारनि औरतुनि खे छॾे करे बिना नेकाह वारे औरतुनि सां बेहुरमती कंदा हुआ ज़िना कंदा हुआ। इहा सज़ा इन्हनि माण्हुनि जी आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरे मुस्लमाननि खे ज़िनाखोरीअ खां बचाए। अखि जी बि ज़िना आहे हथ जी बि ज़िना आहे पेर जी बि ज़िना आहे कननि जी बि ज़िना आहे। अखि जी ज़िना इहा आहे जो धारी औरत जे तरफ़ माण्हू ॾिसे। कन जी ज़िना आहे जेके अहिड़ा आवाज़ ॿुधे जंहिंसां ज़िना जे तरफ़ इंसान खे शौक़ु थिए। हथ जी ज़िना इहा आहे जो हथ लाए। पेर जी ज़िना इहा आहे जॾहिं वॾे पग करे वञे। बाकी जॾहिं मोहर हणे इहा असुल ज़िना आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़ानी जॾहिं ज़िना कंदो आहे हुन खां ईमान निकिरी वेंदो आहे। दुआ आहे अल्लाह से तव्हां असां सॼी उम्मत खे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िनाखोरीअ खां बचाए। अल्लाह पाक फरमायो वला तक़रबुज़ ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा ज़िना जे वेझो बि न वञो बेशक इहा बुराई आहे। ज़िना कर्ज़ आहे। जी तव्हां असां ते कर्ज़ थींदो आहे लाहींदा आहियूं त इहे माण्हू न सम्झे त मां ज़िना कई त बसि छुटी वियो। ज़रूर वरी उन खां इहो बदिलो वरितो वेंदो कहिड़े बि तरीक़े सां वरितो वञे। अल्लाह खां दुआ आहे रब साईं पुछड़े गुनाह खां बचाए। इन ज़िना जे करे खोड़ कबीला क़ौमूं तबाह थी विया ॻोठ तबाह थी विया। त यार असां कोई बयान कयो हिकिड़ो सोनारो हुयो उनजी घरवारी नेक सादियो हुई। पोइ जॾहिं वो सोनारो पंहिंजे घर में आयो ॾिठे त घरवारी उनजी रोए थी। ही हैरान थी वियो चयसि अला अॼु पाणी छा सबबु आहे। चई त इहा ॻाल्हि न पुछ जे ज़रूर तोखे ॾसणी पवंदी। चई त तुंहिंजो जेको नौकर हुयो सामान रोज़ खणी ईंदो आहे
ऐं नौकर हूंदो आहे जेको ॿार वठी ईंदो आहे। अॼु उहो कोन हुयो, बीबी का नंढी ॿार कोन हुयो, मां पाण हुन खां वरितो, पर हुन मुंहिंजे हथ खे वठी करे ज़ोर ॾिनो। मां इन जे करे रोवां थी त हिन नौकर खे कीअं दिलेरी थी आहे जो मुंहिंजे हथ खे वठी करे ज़ोर ॾिनो अथई। पोइ न सोनारे जे अखियुनि मां पाणी वहणु शुरू थियो। जे बसि तोरे ॾोह न आहे, मां भी इंसान आहियां। जॾहिं दुकान ते का औरत आई, उनखे चूड़ी पारायां पियो, पोइ ग़लति इरादे सां उनजी बांह खे वधीक ज़ोर पियो ॾियां, उहो अलाह पाक मूंखां हाणे बदिलो वरितो। तंहिंजे करे तूं बि मुंहिंजे लाइ माफ़ी घुर अलाह खां, मां बि अलाह खां माफ़ी घुरां थी, मां बि घुरां थो, तूं बि घुर। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ज़िना अहिड़ो पुछड़ो अमल आहे, इनखे कर्ज़ बि चयो वियो आहे। दुआ आहे अलाह साईं असां मुस्लमाननि खे ज़िना खोजे खां बचाए। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फरमायो, ए आयशा, जेको घुरणो थी सो घुर, जेको पुछणो थी सो पुछ। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा चए, साईं थोरी मूंखे मोहलत ॾियो त मां बाबे खां पुछा करे अचां। तकड़ न कजे। असांजी औरतूं हुजनि त चवनि असां एतिरा पैसा वजन, हीअ शइ घर जे सूंह हुजे, पलंग वजन वग़ैरह, पर अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा मोहलत घुरे थी त मां बाबे सां मशवरो करे अचां। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में अचे थी त अॼु साईं मुंहिंजे मथां ॾाढो शफ़ीक़ थिया आहिनि। फरमायो त जेको घुरणो थी घुर, पुछणो थी सो पुछ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे न्याणीअ खे फरमाइनि था, ए अम्मा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहा शइ पुछा कर जेके मेराज में राज़ जूं ॻाल्हियूं हुयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़ी ॿुधायूं, कुझु न ॿुधायूं अथऊं। जेके न ॿुधाइण वारनि मां चओ उहे असांखे ॿुधायो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा आई, अर्ज़ कई त या रसूल अल्लाह, मेराज जे वाक़ियात मां तव्हां काफ़ी कुझु बयानु कयो आहे, जेकॾहिं रहियल आहे कि राज़ जूं ॻाल्हियूं आहिनि त उहे ॿुधायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तोसां वाइदो कयो आहे, इन जे करे ॿुधायां थो। उन मां हिकिड़ी इहा शइ आहे त जॾहिं कोई निमाज़ी माण्हू वुज़ूअ जे लाइ उथे थो, ॿिए कंहिं मुस्लमान उनखे पाणी भरे ॾिनो, नलको हलाए बदनो भरे ॾिनई, क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक इन नेकीअ जे करे बि उनखे जन्नत अता करणु फरमाईंदो। कंहिं मिस्कीन ग़रीब सां काई हमदर्दी अहिड़ी कई जेको लाचार हो, इन ख़िदमत करण जे करे बि अल्लाह तबारक व तआला हुन जे कमनि कोताहिनि खे माफ़ करणु फरमाईंदो, जन्नत अता करणु फरमाईंदो। इहा शइ बयानु करणु फरमायो त जेकॾहिं मुंहिंजो उम्मती कंहिं मुंहिंजे ॿिए उम्मतीअ खे ॾाड़ीअ में को कखु ॾिसे थो, माण्हू नक साफ़ कंदो आहे, कॾहिं कॾहिं उहो गंद किरी पवंदो आहे, या खाइण जे करे का शइ ॾाड़ीअ में विझणी पवंदी आहे, पोइ ॿिए मुस्लमान ॾिठो त इहा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, इहा शइ इन जाइ ते नथी ठहे, पोइ न उहा साफ़ कई। अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रहमत अची करे इन अमल जे करे बि उन जे सॼे ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ करणु फरमाईंदो। हाणे इन मां इहो न आहे त असां हिकु दफ़ो निमाज़ीअ खे बदनो भरे ॾिनोसीं जन्नती थी वियासीं, हिकु दफ़ो कंहिं ग़रीब मिस्किन सां हमदर्दी कईसीं जन्नत जा वाली थी वियासीं, या कंहिं जे ॾाड़ीअ मां कठो कढियोसीं जन्नत जा मालिक थी वियासीं। इन मां असांखे अंदाज़ो इहो लॻाइणो आहे त एॾी अल्लाह वटि हिन शइ जी क़दुरु क़ीमत आहे। कंहिं आलिम सॻोरे बयानु कयो, जॾहिं ॾाॾो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाढी हवा जन्नत में रहिया, अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत जो हार हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पाराइण फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशीअ में अची करे उहो हार ॾाढी हवा खे पारायो। जे माण्हू ख़ुशीअ में पहिरीं राति पंहिंजे कुंवार खे पाराईंदो आहे हार,
या मंगणे वक्त में गिफ्ट ॾींदो आहे अहिड़े नमूने सां हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾाढी हवा खे उहो कुदरत वारो अलाह जो ॾिनल हार पारायो। उन खां बाद में अफ़सोस कयईं दिलि जे अंदरि त हीअ अलाह जी ॾिनल शइ हुई, मां पंहिंजे घरवारीअ खे ॾेई छॾी। पोइ पंहिंजे खाड़ीअ खे खणण लॻो। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम जे खाड़ी मुबारक ते कुछ वार फटाण फरमाया। अल्लाह पाक फरमाए से आदम हे तुझो भी हार थी, तुझी औलाद जो भी हार थी। तने करे मुंहिंजा मुसलमान भाइरो नबीअ जा 4 अमाल अहिड़ा आहिनि जेके हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं समूरनि नबीअनि उहे सुन्नतूं जारी कयूं आहिनि। उन सुन्नतनि मां ॾाढी मुबारक बि आहे। कई शायर चयो आहे जॾहिं क़यामत जी ॾींहुं मुंहिंजी पेशी थी पोइ मां बारगाह इलाहीअ में अर्ज़ु कंदुमि त या अल्लाह ॿिया अमल मां वटि त कोन्हनि, पर तुंहिंजे महबूब जी सीरत सूरत खणी आयो आहियां, इन जे करे मूंखे माफ़ करणु फरमाए। अल्लाह पाक इन सुन्नत जे करे बि रब साईं रहम करणु फरमाईंदो। ऐं वफ़ात खां बाद में मुंहिंजा मुसलमान भाइरो सभु अमल हिते रहिजी वेंदा। ईमान गॾु हलंदो ऐं निकाह जेका पंहिंजी घरवारी आहे इहो निकाह वारो रिश्तो क़ाइम रहंदो। हीअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत तव्हां असां सां ख़बर में हलंदी। पोइ दुनिया में दुस्तूर आहे को ऑफिसर ईंदो आहे त हुन जी गाॾीअ खे प्लेट लॻल हूंदी आहे सरकारी। पोइ केॾी बि चेक पोस्ट सख़्त हुजे चवंदा त बाबा हीउ सरकारी माण्हू आहे, उनखे छॾे ॾींदा, चकास कोन कंदा पोइ अंदरो कहिड़ी बि शइ पयल हुजे। त जेकॾहिं असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत हूंदी त मुंहिंजा मुसलमान भाइरो मलाइक बि हया कंदा त हिन बि माण्हू आहे, सरकारी माण्हू आहे, हिन सां कहिड़ो लेखो कयो। तंहिंजे करे सुन्नत इहा वाजिब आहे। इस्लाम जे शारनि मां निशानी आहे। शैतान जेके अल्लाह वटि वाइदा कया उन्हनि मां हिकिड़ो इहो बि कयो त रब साईं मां उन्हनि जी खिलकत खे मटाईंदो, तो उन्हनि खे ॾाढ़ी ॾिनी आहे, मां उन्हनि खां इहो ग़लति कमु कराईंदुमि। मेराज वारी राति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकिड़ी जमात वटां गुज़र थियो, मलाइकनि जी जेका तस्बीह बयानु करे रहिया हुआ, सुभान अल्लाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे, सभु तारीफ़ उन जे लाइ आहे। एॾो रब जो मर्दनि खे ॾाढ़ी ॾिनई, औरतुनि खे चोटी ॾिनई, मथे जा वार ॾिनई, सभु तारीफ़ अल्लाह जी आहे, हमद उन जो आहे। त मर्दनि खे अल्लाह पाक इहा ॾाढ़ी ॾिनी आहे ऐं औरतुनि खे चोटी ॾिनी आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुसलमाननि खे इन सुन्नत खे जियारण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ी सुन्नत खे जियारण मुंहिंजा मुसलमान भाइरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 100 शहीद जो सवाब आहे। शहीद खे त गोली लॻंदी आहे, उहो शहीद थींदो आहे, रब वटि पहुचंदो आहे, हुन जे लाइ जन्नत खुली वेंदी आहे। पर जेको हिकु सुन्नत खे उन वक़्त में जियारे थो जॾहिं माण्हू उनखे मारे चुका हुजनि, छॾे चुका हुजनि, पोइ हाणे असां ॾाढ़ी छॾींदासीं। इहा हिकिड़ी सुन्नत जियारती पवंदी। इस्लाम जे निशाननि मां अहम निशानी आहे ऐं इन ॾाढ़ीअ जे करे काफ़ी इंसान गुनाहनि खां बि बची वञे थो। अशी ॾाढ़ीअ वारे जो अल्लाह वटि क़दुरु आहे। हदीस पाक में अचे थो, अल्लाह पाक फरमाए थो त जॾहिं अशी ॾाढ़ी वारो मूंखां घुरंदो आहे, मां अल्लाह खे हया ईंदो आहे त मां हिन जे ख़ाली हथनि खे कीअं मोटायां। इन जे करे असांखे बि हया करणु खपे। अल्लाह जो बेशुमार नेमतूं आहिनि, उन जी खाऊं था, पीऊं था, उन जी शुक्रगुज़ारी इहा आहे त 5 वक़्त नमाज़ पढ़ूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे अपनायूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं हिन प्रोग्राम खे कामयाब करणु फरमाए। हिन जाइ ते जेको इरादो कयो आहे मसाजिद मदारिस जो, मस्जिद जामा ऐं मदरसो, अल्लाह पाक हिन इरादे में असां समूरनि खे तकमील ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए, जानी माली तावन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहो हिकु जो कमु न आहे, समूरा गॾिजी सजी करे जे पुराणे दौर में वांगार थींदी हुई, अॻे जोड़ा हूंदा अनादनि जा, हिकिड़ो माण्हू हिकु मनी न काए सघंदो, पोइ वांगार थींदी हुई, पोइ 10 जोड़ा हिकु मना थींदा त माशाअल्लाह हिकिड़े ॾींहं में काफ़ी जरे ज़मीन वही वेंदी हुई। त हे बि कमु ईअं ई आहे, गॾिजी सजी करे
इन में हिम्मत कंदासीं अल्लाह तबारक व तआला जे रहमत में उम्मीद आहे रब साईं जे इदारे खे ता क़यामत ताईं आबाद शादाब करणु फरमाईंदो। असां बि तव्हां जा मोहताज आहियूं, साईं जन हुकुम कयो हाज़िर थिया आहियूं। अल्लाह पाक असांजे बि हाज़िरी खे क़बूल करणु फरमाईंदो। अव्हांजे बि हाज़िरीअ खे निमाल जो वक़्तु क़रीब थी वियो आहे। दुआ आहे अल्लाह से जेको चयो हिन जे मथां मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अव्हांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला कारी साईं गुलमन साहब जे कब्र खे जन्नत जे बाग़न में बाग़ बणाइण फरमाए। उस्ताद शबीर अहमद साहब रहमतुल्लाह अलैहि जी खिदमत में हाजी इमदादुल्लाह साहब आयो त साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त जॾहिं बि तूं कंहिं आलिम वटि वञी त मुंहिंजे लाइ दुआ घुराइजांइ, बख़्शिश ॾे। उस्ताद शबीर अहमद साहब खे जॾहिं हाजी साहब चयो त उस्ताद साहब रोई वेठा, रोई रोई को दुआ घुरियो जे बाबा अहिड़नि माण्हुनि जी बख़्शिश थियल आहे छो उन जे लाइ इहा दुआ घुरिजे अल्लाह से उन जा दर्जा अञा बुलंद करे। अल्हम्दुलिल्लाह कारी साहब जी पंहिंजी महिनत असांजो बि ॼण त उस्ताद आहे। उस्ताद फज़ल साहब विसरे वारा चवंदा हुआ त मां अधु सीमारो साईं गुलमन साहब वटि पढ़ियो हो ऐं अधु सीमारो साईं मोहबुल्लाह साहब वटि, बाक़ी 29 सीमारा कारी साईं कारी मोहम्मद इस्माइल साहब रहमतुल्लाह अलैहि जिन वटि। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं उस्ताद फज़ल साहब जा बि दर्जा बुलंद करणु फरमाए ऐं साईं जा उस्ताद जेके बि ठीड़ीअ जा इदारे में हुया अल्लाह से उन्हनि जा बि दर्जा बुलंद करणु फरमाए। आमीन। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।